जेकॾहिं मां पिनड़ बि शुरू कयो न त बि तव्हांजे दर ते कोन ईंदसि पिनड़। सियाणी थी वई पियो हाणे चाड़े खान के तू आईनो थी ॾेखारे आईनो। मां नथो चाहियां त इहो मसइलो वधीक इंजाए वधायो हिक ॿिए जे मथां गरम थियण जी का बि ज़रूरत न आहे। जेकॾहिं तोखे इहा ख़बर हुजे हा त असां केरु आहियूं ऐं कहिड़ा कम कंदा आहियूं त शायदि तूं असां सां दर्दन जो दरिया ॻाल्हि ॿुध मुंहिंजी तोखां पोइ हाणे वरियाम जो वारो आहे। अचे त ॿुधाए छॾिजांइसि त कोराम गंद कयो ऐं इन खां पोइ अञा वधीक गंद कंदो। अचो संगत अदा ख़ैर हूंदी मारी छॾी भला अंदाज़ जोड़ण जी कहिड़ी ज़रूरत हुई माई। छा पियो चई अदा? मूं चयो त काॾे निकिरी पई आहे। वञा थी छोकिरी सदोरीअ सां मिलण। भाई तूं त पंहिंजी ज़िंदगी हरू भरू तेल करे छॾियो। इहो गोराम मुंहिंजे वण लाइ बि संभरियो थो वधे। इन खां पहिरियां जो गोराम असां में हथ विझे इन खां अवल असां हुनजो मथो कचो कंदासीं। जेकॾहिं आगराई करे असां हुननि में हथ विधा त हू वरी तोसां विड़ी वेंदा। फ़कीर ते मुंहिंजी का बि पढ़ाई असर नथी करे। मुंहिंजे वसाई जे विच मां निकिरी वञ। जेसीं ताईं वसाई जो घाटो न भञींदुसि हिनखे कोन छॾींदुसि। मुर्शिद साईं मूंखे बचायो न फ़कीर खां। मुर्शिद साईं मां अञा मरण नथी चाहियां। अञा मुंहिंजी उमिरि ई छा आहे। मुर्शिद साईं मूंखे बचायो। तुंहिंजो कहिड़ो कमु गोराम जी फूकनि ते मुंहिंजे मासा छेरल सां विड़ियो आहे। छेरल सां त विड़ियाऊं तो असां ना कहिड़ियूं चङायूं कयूं आहिनि। शरीयत इजाज़त ॾे थी हिनमें गुनाह न आहे पर जेके माण्हू मूंखे ताना ऐं मेणा ॾींदा न हिनजो अंदाज़ो तोखे न आहे। पराए दर ते बि केतिरो वक़्तु वेंदी आहे। शरीयत बि इजाज़त ॾिए थी हिन में गुनाह त कोन्हे। अॼुकल्ह त बादशाहनि जे ख़िलाफ़ थी हले तूं असां त ग़रीब आहियूं। अदा मां चयो मैं न त मूंसां इहा हर ॻाल्हि न कर ऐं इहा ॿीहर मूंसां ॻाल्हि कजांइ बि न। हीअ दुनिया दर्दन जो दरिया।